यानी होनहार जेकी थियण वारी आहे उहा ॾाढी बलवान आहे। जेको थियणो आहे उहो थी रहंदव। चओ हरे राम। कहिड़ा बि जादू टोना कयो, टोटका कयो, कोई ख़र्च कयो, हा न, कई उपाय कयो, पर जेको थियणो आहे उहो थी रहंदो, हुनखे कोई टाले नथो सघे। वॾा वॾा महापुरुष जेके महाभारत जे कालीन हुया उहे बि टाले न सघिया, त असां छा टालींदासीं। हाँ, हिकिड़ी ॻाल्हि आहे, भक्ति करे माण्हू भॻवान जो भॼन करे, हनुमान जी कृपा थिए, हनुमान चालीसा पढ़े, गौ माता जी सेवा करे, माता पिता गुरुनि जी, त उन होनीअ खे त टाले न सघिबो आहे, पर उहा होनी सहण जी शक्ति अची वेंदी आहे। होनीअ में बि माण्हू दुखी न थींदो आहे। आराम सां मुस्कुराईंदे उहो समय गुज़री वेंदो आहे ऐं उनखे पतो बि न पवंदो आहे कि एॾी वॾी विपदा आई, एॾो वॾो दुख आयो, कष्ट आयो, लेकिन उहो बि त गुज़री वियो। केॾा केॾा असांजा मन जा मनोरथ पूर्ण थिया हूंदा आज तक, बचपन खां वठी करे। हाँ, रोज़ नई नई इच्छा, हीअ पूरी थिए, हीअ थी वई, हीअ थिए, हीअ थी, हे मिली वेंदी त हे मिली वियो, हीअं थिए, हीअं थियो, त ॿुधायो कहिड़ो सुख मिलियो, छा थियो? दुनिया रुकिजी पई छा? या कोई ब्रह्मानंद मिलियो छा? तंहिंजे करे सुख बि ईंदो हली वेंदो, दुख बि ईंदो हली वेंदो।